नाज़िन, सॼी दुनिया में जश्न ईद मिलाद النبي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहायती अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाई पई वञे। हर तरफ़ चरागा रोशन कया विया आहिनि, मस्जिदुनि ऐं घरनि खे सिंगारियो वियो, मज़हबी तंज़ीमुनि तरफ़ां रैलियूं कढियूं पयूं वञनि, हर तरफ़ या मरहबा या मुस्तफ़ा जा नारा लॻी विया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते महफ़िल मिलाद बि मुनक़द कयूं पयूं वञनि। यौम विलादती रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते पाक फ़ौज तरफ़ां मुल्क जी राजधानी समेत चइनी सूबनि जे गादी वारनि शहरनि में तोपनि जी सलामी ॾिनी वई आहे। समूरनि मुस्लिम मुल्कनि पूरे पाकिस्तान ऐं ख़ासि तौर ते सिंध जे नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में चरागा रोशन कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मस्जिदूं ऐं घर सिंगारिया विया, हर पासे रोशनियुनि जा तजला नज़र अचनि था। कराची, हैदराबाद, जामशोरो, टंडवाला, याटन, मोहम्मद खान, दादू, नवाबशाही, नौशेरो, फेरो समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि मां रैलियूं कढियूं पयूं वञनि। खैरपुर, सखर ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि मां मज़हबी ऐं सियासी समाजी तोड़ी वापारी तंज़ीमनि ऐं शहरियुनि पारां रैलियूं कढियूं पयूं वञनि। हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद थी वयूं आहिनि। सूबे जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में महफ़िल मिलाद मुनक़द कयूं पयूं वञनि। बहितरीन नात ख़्वाननि पारां नातूं पढ़ी हुज़ूर अकरम खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। महफ़िलनि में उलमा इकराम बि सीरतुल नबी बयान करण में मसरूफ़ आहिनि। ॿिए तरफ़ ॿिन्ही जहाननि जे सरदार जी आमद जे मौक़े ते पाक फ़ौज तरफ़ां मुल्क जी राजधानी इस्लामाबाद में 31 तोपनि जे चइनी सूबनि में 1 तोपनि जी सलामी ॾिनी वई आहे।